हाँ जी भगवान रथ मों लथा, ग्वाल बाल सखा संगाती सब मिलिया। चयूं हलो भैया थोड़ो मथुरा दर्शन करे अचूं। हलो भाई अञा समय आ, सूर्यास्त भी न थियो आहे, 2-3 कलाक पिया आहिनि। मथुरा दर्शन भगवान करण था वञनि या दर्शन ॾियण था वञनि। सभिनि खे दर्शन ॾेई करे नानक नदरी नदर निहाल। जेके दुकानदार आहिनि उते वॾी ब्रेकिंग न्यूज़ अची वई, अरे पूतना खे मारण वारो अची वियो। कोई चए थो गिरिराज खणण वारो अची वियो भैया, जे वॾा वॾा असुर मारिया उहो अची वियो। अरे यमुना जी यमु नंद बाबा खे वठी आयो उहो अची वियो। रास महारास वारो भगवान अची वियो। दुकानदार तुरंत प्लेट में खणी करे ऐं इलायची लौंग ऐं सुपारी सभु पवित्र पदार्थ खणी था अचनि। प्रभु स्वीकार कयो, पाण में चवनि था खुसुर फुसुर था कनि, अगली सरकार इन्हीं की है, कंस तो गयो अब इन्हीं की सरकार बनेगी। दुकानदार ॾाढा होशियार थींदा आहिनि। चओ हरि राम। भगवान मुस्कुराइनि था, सभिनि खे प्रेम दान करे अॻिते वधनि था। ऐं ग्वाल बाल पुछण लॻा, इस्तो कृष्ण आयो। इस्तो यानी छोटा कृष्ण। चए तो कन्हैया तेने बतायो नहीं, यहाँ तेरी अच्छी जान पहचान है। भगवान चयो अरे तोखे पतो ना है, हे भैया जेको मथुरा नगरी आहे हिन जो जेको राजा है कंस, उहो असांजो मामा है। अरे तुंहिंजो मामा है? बाक़ी हाणे त मनसुखा बिगड़ी वियो। मनसुखा 25 किलो जो सामूं अची करे कन्हैया जी बाह पकड़े कर चए तो, अरे कन्हैया पहले नहीं बतायो, पहले बतायो होतो तो हम बढ़िया चकाचक बढ़िया बगलबंदी पहन के आते, पगड़ी वगड़ी लगा के आते, और पहले बतायो नहीं, अब ऐसे सादे लिबास में चल रहे हैं। पहिरियों ॿुधायां ठाठ बाट सां कपड़ा पाए चवां। भगवान चवनि था ओ ॾिसो साम्हूं धोबी थो अचे, घबरायो न, तव्हांखे कपड़ा मिली वेंदा। चओ हरि राम। धोबी आयो, भगवान चयो मामा जी राम राम। धोबी परेशान, हे कहिड़ो भांचो अची वियो, ये छाजी राम राम, पैसा लेड़े, केरा तूं, छो तो राम राम करे। मां तुझो मामो कीअं थियुमि? कि कंस हमारे मामा तो सारे मथुरा के सबरे मामा। अच्छा त तू ही आ कृष्ण, तुंहिंजो चङी तरह इंतजार तो करे कंस महाराज। चई उन सां मिलंदासीं, पहिरियों थोरो सी असांजी तव्हां सेवा कयो, थोड़ो सो सहयोग कयो। कहिड़ो? ये कपड़ा जेके तो बढ़िया लाल गुलाबी हाँ रेशमी कपड़ा, ये मुंहिंजे दोस्तनि खे पाराए छॾियो। अहिड़ो नाराज़ थियो, घटि वधि भॻवान खे ॻाल्हाइण लॻो। हे ग्वारिया हट तो, हे लिबास पाईंदे राजाउनि जो लिबास, गायूं चारण वारो तूं, चोरी करण वारो मखन, तोखे कहिड़ी ख़बर हे कपड़ा छा थींदा आहिनि, भॼ तो। भगवान खे आयो गुस्सो, भगवान खयो हथ, ठका कई कन जे हेठों चमाट, ईअं सर अलॻि वञी किरियो। बाक़ी जेके धोबी बीठा, बाप रे इसके तो हाथ में ही कोई तलवार लगी पड़ी दिखे, सब भॼी विया। भगवान चयो खणो भाई पंहिंजा पंहिंजा पसंदि जा कपड़ा पाए। सभिनी चकाचक हिकु हिकु ड्रेस पाती। ग्वाल बाल हेतिरा 10-12 साले जा, ऐं कपड़ा 10-10 फुटे जा, वञनि त झाड़ू लॻंदी वञे, ईअं रोड साफ़ थींदो वञे। ये कन्हैया कपड़े तो बहुत अच्छे मिल गए, पर सिलाई अच्छी नहीं है। सामूं हिकिड़ो दर्जी हो, चओ हरे राम। उन जा भाग जाॻिया। उन चई प्रभु आज्ञा कयो त मां हिननि खे बढ़िया सिलाई करे छॾियां। भगवान चयो नेकी और पूछ पूछ, शुभस्य शीघ्रम, भैया तुरंत कर। तुरंत उन सिलाई करे ॾिनी। भगवान खे अभिवादन कयो। उन जी कहिड़ा पुण्य जागा भगवान जाणे। भगवान उनखे समृद्धि जो वरदान ॾिनो, खूब फलो फूलो। हाणे जेतिरा कपड़ा उन खां वधीक सिलाई। चओ हरे राम। भक्तीअ जो बि वरदान ॾिनो, उनजो कुल परिवार तारे छॾियो। भगवान चवनि था भाई हाणे ॿुधायो, जंहिं धोबीअ खे तारियो, संत महात्मा चवंदा आहिनि इहो उहो ई हो राम अवतार में, जंहिं सीता माता जी निंदा कई हुई। त वैकुंठ बि दरवाजा बंदि करे छॾिया कि प्रभु असां हिनखे न रखंदासीं। तरी भगवान चयो चिंता न कर, जंहिंखे जाते काथे जगह न मिले, वैकुंठ में भी जगह न मिले, उनखे मूं वटि जगह मिलंदी। भगवान चमाट हणी करे पंहिंजो हथ स्पर्श करे उनखे वैकुंठ पहुचाए छॾियो। बोलो भक्त वत्सल भगवान की।